नाज़रीन, काज़ी अहमद खां साहिल लाखो जी रिपोर्ट मूजिब सिंध जे अॻूणी सूबाई वज़ीर अब्बासी सोहिल अनवर सियाल जे भाउ तारक सियाल सदर कॉलोनी काज़ी अहमद में सियाल बिरादरी जे नियाल सियाल जी चाह पार्टी में ख़ुसूसी तौर ते शिरकत कई। उन मौक़े ते तारक अनवर सियाल खे सिंधी सकाफ़त तिलक ऐं गुलनि जा हार पाराया विया। प्रोग्राम में मुख़्तसर ॻाल्हाईंदे हुन चयो त सोहिल अनवर सियाल चयो आहे त सियाल बिरादरी सां दुख सुख में गॾु आहियूं ऐं रहंदासीं। कंहिं मसइले जे लाइ सॾु कंदा त हाज़िर थींदासीं। पाण में ॿधी एके प्यार मोहबत सां रहो। पंहिंजी बिरादरी समेत पाड़े जो ख़्यालु रखंदा कयो। उन मौक़े ते प्रेस क्लब काज़ी अहमद जे सीनियर नायब सदर मोहम्मद बचल सियाल, अब्दुल जब्बार सियाल, ज़फ़र सियाल, सिकंदर सियाल, गफ़ार सियाल, वकार हुसैन, मुनवर मज़हर ऐं सियाल बिरादरी जे माण्हुनि वॾी तइदाद में शिरकत कई। हर ख़बर अवां जी पहुच ताईं। ॾिसंदा रहो सिर्फ़ ऐं सिर्फ़ STV न्यूज़।